अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरान टीवी न्यूज़ में भलेकार आऊं आहियां पीरिया गुल। सबका पहिरीं हिक नज़र हेडलाइंस ते। बनू में सिक्योरिटी फोर्सेस की कार्रवाई 22 दहशतगर्द मारिजी विया। ISPR चवण आहे त इंटेलिजेंस बुनियाद ते खारजिन खिलाफ ऑपरेशन कयो वियो। सिक्योरिटी फोर्सेस असरायती अंदाज में कार्रवाई कंदे दहशतगर्दन जे ठिकाणनि खे तबाह करे छडियो। इलाइक़े में भारतीय सरपरस्ती में कम कंदड़ खारजिन खिलाफ ऑपरेशन जारी आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां कामयाब कार्रवाई ते सिक्योरिटी फोर्सेस के खराज तहसीन पेश। वालरल कश्मीर में भारत पारां इंसानी हकनि जूं संगीन भनकड़ियूं गॾियल क़ौमनि ॻणती ज़ाहिर करे छॾी। हिरासत दौरान तशद्दुद, शकी मौत ऐं नामुनासिब रवैयनि जी मज़म्मत। रिपोर्ट में चयो वियो आहे त पहलगाम वाक़े खां पोइ इंसानी हकनि जी भनकड़ी कई वई। इंसानी हकनि जे कारकुननि ऐं सहाफ़ियनि समेत 2800 माण्हुनि खे गिरफ़्तार कयो वियो। रिपोर्ट में वधीक चयो वियो आहे त दहशतगर्दी या कंहिं ॿिए शक में मुसलमान ख़ानदाननि जा घर डाहे पट कया विया। वालरल कश्मीर में इंसानी हकनि जी सूरतहाल जो जाइज़ो वठण जी ज़रूरत आहे। वज़ीर आला KPK के तलब करण खिलाफ दरख्वास्त ते ॿुधणी अॼु थींदी। सुहेल अफरीदी जी दरख्वास्त ते पेशावर हाई कोर्ट ॿुधणी कंदी। धुरियनि खे नोटिस जारी। दरख्वास्त में मौक़िफ़ अख़्तियार कयो वियो आहे। इलेक्शन कमीशन पारां वज़ीर आला खे तलब करण गैर कानूनी आहे। इलेक्शन कमीशन खे कार्रवाई खां रोकियो वञे। चूंड मुहिम में ज़ाब्ता इख़लाक़ जी भनकड़ी ते सुहेल अफरीदी अॼु इलेक्शन कमीशन में तलब। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सुभाणे खां बहरीन ऐं बरतानिया जो दौरो कंदो। 26 खां 29 नवंबर ताईं रिथियल दौरे में अहम मुलाक़ातनि जो इम्कान। ज़रियनि मूजिब आला सतही वफ़द बि दौरे दौरान वज़ीर आज़म सां गॾु हूंदो।